अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाल तबियत से ठीक है। मां तव्हांजो एम सलीम ऐं दोस्तों हे असांजो प्यारो ऐं सादो ॻोठ आहे नंढड़ो। असां हिन में रहूं था। हिन ॻोठ जे ओस पास में गाह पोखियल आहे ऐं हे कणकनि माशाल्लाह। हिन पासे बि कणक आहे रुॻी ऐं हींअर सियारे जो मौसम आहे माशाल्लाह। रुॻी सावल ई सावल सुरहाण लॻी पई आहे। हींअर सियारे में माशाल्लाह ज़बरदस्त मौसम आहे। सर्दी भी हले थी ऐं ऊन्हारे जो सभु कुझु तबाह थी वेंदी आहे। झोला घुलंदा आहिनि, लाबारे खां पोइ सभु कुझु तबाह थी वेंदी आहे। जेको आहे झोला घुलंदा आहिनि, का शइ कोन बचंदी आहे। हिनमहिल माशाल्लाह सियारो आहे, मौसम बि सही आहे ज़बरदस्त। ऊन्हारे जो ॾींहं गरम हूंदा आहिनि। ऊन्हारे में त माना न ऊन्हारे जो न पाणी हूंदो आहे, न सावल का शइ, न की जर मिठो आहे। जेको आहे सो पाणी सां हर शइ थींदो आहे। जेॾी महिल पाणी असां वटि कोन्हे त माना सावल या गाह वग़ैरह किथे फ़सुलु थियनि, ऊन्हारे जो सभु कुझु तबाह थी वेंदी आहे। जर जो बि पाणी ज़हर आहे, सफ़ा खारो, सो फसल ही मन कोन थींदा आहिनि उन पाणी ते। हिनमहिल बि कारी मोरी टुटी पई आहे त तॾहिं खां फसल सुकनि था सभु। बोर हणायासीं, जेके जेके ज़मींदार माण्हू आहिनि उन्हनि बोर हणाया आहिनि। ज़हर पाणी खारो पाणी फसलुनि खे ॾिनो आहे। उन्हनि 30 जरेबनि या 40 जरेबनि उन्हनि जा उन्हनि पंहिंजे 30-40 जे माना ज़मीननि खे पंहिंजे फसलुनि खे बचायो आहे। बाक़ी ॿिया ग़रीब जेके हारी आहिनि उन्हनि जा त फसल सुकनि था। हींअर त वॾो धकु अची वियो आहे सभिनि खे। को माना लाबारे में मज़ूरी कंदो हो या हारी माना फसल कंदो हो त उनजो बि पेट गुज़ारो सफ़र गुज़र थींदो हो। हींअर त माना फसल ग़रीबनि जा हारियुनि जा सुकनि था त उहे हारी काॾो आणींदा ऐं मज़ूरनि जो त माना काशे कोन थींदो। छो जो मज़ूरी कंदा हुआ, हाणे फसल जो सुकनि था त मज़ूरी काॾो कंदा। बसि हींअर सफ़र गुज़ार तमामु ॾुखियो थी वियो आहे माण्हुनि जो। हींअर सिंध में बेरोज़गारी तमामु घणी थी वई आहे। छा करे माण्हू हारियुनि वीचारनि जा फसल सुकनि था। हिते तर में माना मज़ूरी बि कोन्हे। माण्हू हिते पैसा भरे उमिरि ते वञनि था ॿाहिरि मुल्क सऊदी, ओॾे बि बेरोज़गारी आहे तमामु घणी, ओॾे बि परेशानी। सो माण्हू काॾे वञे। माना पाकिस्तान में बि बेरोज़गारी, ॿाहिरि मुल्क में बेरोज़गारी। जेके हारी ग़रीब वीचारा व्याजनि ते भाण खणी आया आहिनि, ॿिज खणी आया आहिनि, तव्हां उन्हनि जो अंदाज़ो थोरो लॻायो। कारे भाण जी बोरी 10,000 रुपया आहे ऐं जेको ॿिज आहे उन जो रक़म 5,000 आहे, 5,000 ते बोरी। सो हाणे तव्हां पाण ई अंदाज़ो लॻायो त इहो टोटल ख़र्च केतिरो थो थिए। अगरि तव्हां फ़र्ज़ु कयो 10 जरेबनि, उन में टोटल घणो ख़र्च थियल आहे। माना उन में केतिरो ॿिज पियल हूंदो, केतिरो भाण। हारी माण्हू जो त माना फसल लहंदो त उन जा माना गम दूर थी वेंदा। ख़र्च टोटल माना लथे ग़रीब लाइ गंज बची वेंदो। जेको आहे सो साल पंहिंजो खणी सॼो साल खाईंदो हो। सफ़र गुज़र उन जो वीचारे जो सुठो थी वेंदो। ऐं हाणे त माना मोरी टुटी पई आहे, फसल ई सुकनि था। त हाणे इहे जेको ख़र्च खणी आया आहिनि व्याजनि ते, भाण या ॿिज, इहे त माना चटी सम्झ माना ग़रीब माण्हू ते इहो काॾो ख़र्च भरींदो। माना खाइण पीअण काई कुझु नथो बचे। छो जो फसल ई सुकनि था त खाइण पीअण काई माना ग़रीब माण्हू खे कोन्हे त उहो ख़र्च काॾो लाहींदो। बसि अलाह खे पारत आहे। तमामु हिते हालत तंग थी वई आहे तमामु सिंध में। वरी बि अलाह खे पारत आहे।